बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक थांव में थोड़ो बेसण विझी उन में मिठी सोडा, ॻाढ़ा मिर्च, अछो जीरो, लूणु ऐं थोड़ी जाण विझी मिक्स कंदासूं। पोइ पाणी विझी हिकु पतड़ो घोल तयारु कंदासूं जीअं बेसण जो हूंदो आहे पकोड़नि तरण लाइ। पोइ हिकु पासे रखंदासूं। मुर्गी उॿारे लूणु विझी उॿारे रखी आहे, उन में विझंदासूं गरम मसालो, पीठल धाणा, थोड़ी टाटरी, थोड़ो चाट मसालो ऐं ॻाढ़ा मिर्च। पोइ इहो गरम मिक्स मसालो मुर्गीअ ते बॉयल थियल मुर्गीअ ते हणंदासूं। पोइ इहे ॿूटियूं मुर्गीअ जूं असां बेसण में विझी जेको बेसण तयारु करे रखियो आहे उन मां डिप करे पोइ गरम तेल में विझी तरे फ्राई कंदासूं। जॾहिं पकोड़ा हिकु तरफ़ तरिजी वञनि पोइ उथलाए ॿिए पासे चङी तरह तरींदासूं। जॾहिं पकोड़ा गोल्डन थी वञनि, ॿिन्ही पासे तरिजी वञनि, लाहे हिकु प्लेट में रखंदासूं ऐं मथां चाट मसालो हणंदासूं। तयारु आहिनि असांजा मज़ेदार मुर्गीअ जा पकोड़ा। तमामु ख़स्ता ऐं कुरकुरा ज़ाइकेदार मुर्गीअ जा पकोड़ा।